सॼे मुल्क जियां मीरपुर बुलडो ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बि शहरी पेट्रोल जा अघ वधण सबबि परेशान आहिनि। रिपोर्ट कर रहा है केसर टामरी। इमरान खान की तब्दीली गरीब आवाम लाइ अज़ाब बणिजी वई। वफ़ाक़ी हुकूमत हिकु दफ़ो वरी आवाम मथां पेट्रोल बम किराए मुल्क में महांगाई जो तूफ़ान आणे छॾियो आहे। तब्दीली सरकार पेट्रोल 12 रुपया ऐं डीज़ल 9 रुपया महांगो करे गरीब आवाम मथां ज़ुल्म करे परेशान करे छॾियो आहे। वधीक मीरपुर बुलडो ऐं आस पास वारे इलाइक़े जे रहवासियुनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो, पेट्रोल तमामु महांगो थी वियो आहे। असां 50 जो पेट्रोल भराईंदा हुआसीं, लाल बट्टी खां निकिरी ठुल खां वापसी थींदी आहे। अलहमदिल्ला अॼु असां 100 जो पेट्रोल भरायो आहे, सूरन जो वापसी पेट्रोल ते पुॻा आहियूं 100 जो पेट्रोल ते। एॾो पेट्रोल महांगो थी वियो आहे, जिते 80-90 रुपए पेट्रोल हो ज़रे घटि 200 ते पुॼण वारो आहे। कहिड़ी हुकूमत आहे, असां सां वॾी नाइंसाफ़ी आहे। असां इमरान खान खे वोट त ॾिनोसीं, वोट बि ॾिनासीं मुमताज़ भुट्टे जी मार्फत, पर मुमताज़ साहब जो या अमीर साहब जो बि त कोन थो ॿुधे, कंहिंजो बि नथो ॿुधे। अवाम लाइ वॾा वाइदा कयईं त अवाम ग़रीब खे मां वॾी सहूलतां ॾींदुमि, अमुन कराईंदुमि। हिते ग़रीबनि लाइ एतिरो ज़ुल्म थी चुको आहे, जो को ग़रीब खे धकु लॻे थो, को मज़लूम जेके बीमार थिए थो उनखे टैक्सी जा पैसा कोन्हनि, स्कूटर या तेल जा पैसा न आहिनि। हाणे एॾो तेल महांगो किंदो थो। इमरान खान त बादशाह हुआ, उनखे त का ज़रूरत न आहे। अवाम खे कूड़ा दिलासा ॾेई कूड़ा वाइदा न करे त बहितर हुयो। हिते पूरी अवाम परेशान आहे, पंहिंजे खाइण में पीअण में हर आइटम महांगो थी वियो आहे। पेट्रोल चढ़ी वियो आहे, पंधि वञूं, ॿियो छा कयूं? हाणे छा वञी बचो आहे असांजे लाइ? का शइ इमरान खान कुझु बि न छॾियो आहे असांजे लाइ। छा कमायूं दवा, इहो पेट्रोल में पूरा 13 रुपया चढ़ी वियो आहे। असां ग़रीब आवाम हाणे काॾे वञूं, परेशान आहियूं। अपील कयूं था त जेकर सस्तो कयो वञे। मोटरसाइकिल ते बीज ऊंधो करे ते पुॼाए साईं 50 साईं विझाएसि, हाणे घर ताईं मस्तु पुॼंदासीं। पेट्रोल चढ़ी वियो आहे, असां पाण रक्शे वारा आहियूं, सॼो ॾींहुं रक्शो हलाईंदा आहियूं। सम्झे हाणे असांखे किरायो बि पूरो नथो मिले, तेल महांगो आहे, असां काॾे वञूं? सॼो ॾींहुं रक्शा असांजा बीठा आहिनि, कोई सवारी खणण जे लाइ तयारु न आहे। अवां हितां जे रहवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। इन्हनि जो चवणु हो त पेट्रोल डीज़ल जा रेट महांगा थियण करे हर शइ महांगी थिए थी, जंहिं करे मज़दूर तबिको हिकु वेले जी मानी लाइ बि परेशान आहे। हिननि हुकूमत खां अपील कई आहे त पेट्रोल शयुनि में घटिताई करे अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। कैमरामैन वहीद अबड़ो सां गॾु केसर टावरी, आवाज़ टीवी, मीरपुर बुलडो।